गर्मी कराची में तबाही मचाए छॾी। फैसले जी निजी टीवीअ जे प्रोग्राम में ॻाल्हाईंदे चयो त कराची में सदी गर्मी जे सबबि 3 ॾींहनि में 300 खां वधीक लॉन्च एडी सेंटर ते आंदा विया आहिनि। 6 ॾींहनि में एडी सेंटर ते 500 खां वधीक लॉन्च सर्दखाने में रखिया विया आहिनि। फैसले जी वधीक चयो त फ़ौतगियुनि जो अंगु एतिरो वधी वियो आहे जो सर्दखाननि में लॉन्च रखण जी जॻह नाहे बची। ॿिए पासे 150 खां वधीक जानवर मरण जी पिणु इतला मिली रहिया आहिनि। नाज़रीन, तव्हांखे ॿुधाए रहिया आहियूं कराची में गर्मी तबाही मचाई छॾी आहे। फैसले जी निजी टीवीअ जे प्रोग्राम में ॻाल्हाईंदे चयो त कराची में सदी गर्मी जे सबबि 3 ॾींहनि में 300 खां वधीक माण्हुनि जा लॉन्च एडी सेंटर ते आंदा विया आहिनि। 6 ॾींहनि में एडी सेंटर ते 500 खां वधीक लॉन्च सर्दखाने में रखिया विया आहिनि। फैसले जी वधीक चइणो हो त फ़ौतगियुनि जो अंगु एतिरो वधी वियो आहे जो सर्दखाननि में लॉन्च रखण जी जॻह नाहे बची। ॿिए पासे 150 खां वधीक जानवर मरण जूं पिणु इतला मिली रहियूं आहिनि।